मुझो नालो आसिया है। मां ईअं सरेआम जो जावेद ऐं फिरदौस जो क़त्ल कयो हुयो। हिन केस के पुलिस जो आहे कार्रवाई सही नथी करे ऐं असांजा बयान एसपी ऑफिस में वरिता। हाणे असांजा बयान नथा वारसनि जा ॾियनि, शो छाजे करे नथा ॾियनि। मुंहिंजा 4 ॿार आहिनि, ॿार मासूम नंढड़ा ॿार रोअनि था, सॼी राति तड़पनि था। उन्हनि जो असांखे इंसाफ़ नथो मिले, शो छाजे करे। असां 2-3 चक्कर आया आहियूं, अपील था कयूं IG सिंध के SP DSP के सभिनि खे अपील था कयूं असांजे ख़ुदा जा मदद करे, लेकिन असांजे केस खे रफ़ा दफ़ा करणु था चाहिनि। रफ़ा दफ़ा करणु था चाहिनि त बसि वञूं था, बसि चवनि था तव्हांजा बयान न वठंदासीं। तव्हांजा बयान, असांजा बयान वारसनि जा छो न वठंदासीं, छाजे लाइ न वठंदासीं? क्या वजह है न? ज़ाहिर हिननि पैसा खाराया आहिनि, रिश्वत खाराई आहे, पुलिस खे खाराई आहे, सरेआम क़त्ल थियो आहे। तव्हांखे ख़बर बि आहे, हिकु चक्कर पहिरियों दफ़ो वाक़ियो थियो आहे लाड़काणे में, पहिरियों दफ़ो इहो वाक़ियो थियो आहे, बेगुनाह क़त्ल थी वियो आहे मुंहिंजो भाउ। लेकिन मुंहिंजे भाउ खे इंसाफ़ न मिलियो त पोइ असां पाण पंहिंजी भेनरियूं 5 ई पाण खे ख़तमु कंदासीं, उनजा ॿार बि ख़तमु थी वेंदा। असां कुझु बि इहो सॼो जेको आहे त दारोमदार जेको आहे सो हुनजे जेको एशिशो आहे उहो असांजा बयान नथो वठे। अख़्तर नालो अथसि। असांजा बयान छो नथो वठे, छाजे लाइ नथो वठे? वारस मतिलबु तो हा बस पैसा खाधा तो रिश्वत खाधो, सरेआम खाधो। जॾहिं वारसनि जा बयान हाणे केॾो टाइम थी वियो आहे, 1.5 महीनो थिया केस खे रुलाइनि था। हर हेॾी था वञूं असां, हर हेॾी था वञूं असां, हेॾी था वञूं। बेगुनाह क़त्ल थी आहे। मास्तर उन खे हेॾी टेक कई, पंहिंजी सपोर्ट आहे, पैसे जी ताक़त अथसि न, पैसे जी ताक़त ते तो केस लड़े। इन जे करे असांजो को तावन कंहिं बि न कयो आहे। मां 2-3 चक्कर मीडिया ते आई आहियां, लेकिन कंहिं बि तावन न कयो आहे। असांखे बसि इंसाफ़ खपे, ॿियो कुझु बि न खपे। असांखे इंसाफ़ खपे, असांजे केस जी इंक्वायरी करे सही तरह करे। CCTV फोटू बि न कढिया अथई, कैमरा जा जेके आहिनि इहे बि न कढिया अथई। न हुन केस जी न भाइटिया 2 मिलियल आहिनि, उहे सरेआम हुन सां अचनि था। हुन ससु मिलियल आहे, पंहिंजी हुननि जे भाइटियुनि जा नाला मूंखे हिन महिल यादि न आहिनि, लेकिन सरेआम मिलनिसि था। उहे अचनि था, हुन सां मिलियल आहिनि। मुंहिंजा भाइटिया, हिन जी ससु जेकी आहे पाण सरेआम मिलियल आहे, उनखे ससु पंहिंजी मशरायो हुयो। सिर्फ़ु मिल्कियत थी कस जगरा भई कारोकारी, मुंहिंजो भाउ ऐं भाॼी कारोकारी न हुयो। असां पंहिंजो एवज़ो बि ॾिनो होसीं। जॻह हुई न भा, जॻह पंहिंजी धीउ जे नाले करे हुई। पंहिंजी अम्मी हिन ॿी शादी कई न, त हुनजी मशवरा त हुयसि। हाणे ससु बि हुनखे सपोर्ट करे वेठी आहे, पंहिंजी जेकी ज़ाल अथसि उहा बि सपोर्ट करे वेठी अथसि। 1000 फुट आहे उहा, 2000 फुट आहे, इलाहाबाद में जॻह। उन ते केस हले पियो। हुनजी जॻह 7 नंबर फार्म ते पंहिंजी धीअनि जे नाले करे वई, 2 धीअनि जे नाले करे वई, हिकु पुट जे नाले। केस अवल बि आई, फिरदौस हिते आई, पाण बयान ॾिनई, पाण बि हिते आयो मास्तर पढ़ियल, हिते पाण बयान ॾेई वियो त मूंखे बेगुनाह धीउ शिकायत थी, लेकिन हुननि जो हक़ु हुयो। हाणे सरेआम पहिरियों दफ़ो इहो वाक़ियो लाड़काणे में थियो आहे त SP ऑफिस विया आहियूं, 2 चक्कर 3 रड़ूं था, असांजे केस जी का इंक्वायरी नथी थिए। शो छाजे करे नथी थिए? बसि असांखे इंसाफ़ खपे, हिन केस जी इंक्वायरी करे। इंसाफ़ न थियो त असां पाण जेको आहे रोड ब्लॉक कंदासीं, असां पाण ख़तमु करे छॾींदासीं। 4 ॿार नंढड़ा मासूम अथसि, तव्हां हिन में हूंदा बि, तव्हां ॾिसो बि, असां पाण खे ख़तमु कंदासीं। असांजी जेको आहे न त पोइ जेको वॉन्टनि भेरे ज़ाहिर था थियनि, वॾा ज़ाहिर था थियनि। ऐं हे जेको वाक़ियो थियो आहे त को बि ज़ाहिर न थियो आहे, असांजे केर बि न आयो आहे, कंहिं तावन बि न कयो आहे अॼु ॾींहं ताणी। शो छाजे करे? जंहिं महिल वोट थियनि था त पोइ साम्हूं ई अचनि था, साम्हूं त असांखे वोट ॾियो भाई, वोट ॾियो। हिन महिल ताणी कोई बि असां ॾे न आयो, को तावन बि नथो असां सां करे। शो छाजे करे? इंसाफ़ न आहे छा? इंसाफ़ आहे ई न। माना असांजो को वारस कान्हे को। हिन महिल असांजो हिकिड़ो ई भाउ जेको हिन क़त्ल कयो आहे, सरेआम क़त्ल कयो अथई, हिकिड़ो भाउ आहे असांजो। असां 5 भेनरियूं आहियूं, असां 5 ई भेनरियूं रोअनि थियूं। असां 5 ई भेनरियूं असां पाण ख़तमु कंदासीं, सरेआम ख़तमु कंदासीं। असां पंहिंजो जेको आहे न हड़ताल कंदासीं, पोइ मतिलबु असांजी केस जी इंक्वायरी न थी न, असां पोइ पाण क़दम उहो पाण खणंदासीं। उहो